नाज़रीन, तलहार वेझो ॻोठ गुलण ख़ासकेली जे रहवासियुनि पारां हिकु शादीशुदा नारी ऐं हिकु 2 साला निंगरी जे मुबैना गुम थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त साणनि ॻाल्हायूं, असांखे छा था ॿुधाइनि। अबा असांजो ॻोठ गुलण ख़ासकेली वञा गुलज़ार गरीब पंहिंजी छोकिरी नवीद ख़ासकेली खे हैदराबाद शादी करे ॾिनी। उनखे 3 साल थी विया आहिनि। वरी हुन पंहिंजी नंढड़ी न्याणी उनखे सांढण लाइ ॾिनी। पोइ हुन ॿई गुम करे छॾियूं आहिनि। उन में असांखे न को अतो न पतो। उनखे 2 महीना थी विया आहिनि त न पुलिस थी कुझु करे। असांजो मुतालबो आहे त असांखे छोकिरियूं मिलनि। उनखे हिकिड़ी पढ़ाए ॾिनी हुई, ॿी न्याणी जेकी तो उनखे छोकिरियूं पाण गॾु वठी वई आहे। उहा छोकिरियूं जेकियूं तो असांजूं उन गुम करे छॾियूं आहिनि। असांखे जेको तो जल्द में जल्द उहे न्याणियूं मिलनि, इन लाइ जेको सो असीं एहतजाज करे रहिया आहियूं। ऐं असांजूं न्याणियुनि खे जेको तो गुम करे छॾियो आहे, मारे छॾियूं आहिनि या केॾां पैसनि से विकिणी छॾियूं आहिनि। असांजी न्याणियुनि खे अगवा कयो अथई, या हुन क़ैद कराए छॾियो आहे, या हुन पैसनि सां विकिणी छॾियो आहे। असांजो IG सिंध खां मुतालबो आहे, SSP हैदराबाद का मुतालबो है, वसवान सभिनी का मुतालबो है त असांजी छोकिरियुनि खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे। असांजूं न्याणियूं माराए छॾिन, अलाह किॾां करे छॾिन, असांखे ॿुधाइनि नथा। हैदराबाद में नवीद ख़ासकेली खे असां परणाए ॾिनियोसीं। कैमरामैन अलीरज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़, तलहार।